अच्छा हाणे ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो असां चवंदा फैक्टराइज़ेशन बाय प्राइम नंबर जो मतिलबु इहो असां पहिरियों मिसाल हिते लिखी था वञूं प्राइम नंबर कहिड़ा कहिड़ा आहिनि 2 3 5 7 11 13 16 हाणे इन जो मतिलबु इहो आहे त असां खोड़ा हमेशह हिननि जा हणंदासीं ॿिनि जो हणंदासीं ॿिनि जो न लॻे त टिनि जो न लॻे त पंजनि जो न लॻे त सतनि जो न लॻे त 11 जो 16 हाणे कॾहिं बि असां मिसाल था वठूं 16 अची वियो हाणे 16 ते त चइनि जो खोड़ो बि लॻे थो न 8 जो बि लॻे थो न पर 4 ऐं 8 जेके आहिनि सो उहे प्राइम नंबर न आहिनि मुफ़रिद अदद न आहिनि बल्कि छा आहिनि मुरकिब आहिनि उहो तव्हांखे मां सम्झाया हुआ कीअं मुरकिब आहिनि चइनि ते ॿियो खोड़ो वञे थो 8 ते बि ॿियो खोड़ो वञे थो इन करे इन्हनि जो खोड़ो न हणंदासीं हमेशह मुफ़रिद अदद जो खोड़ो लॻंदो आहे इन खे सिंधी में चइबो आहे जुज़ा लहणु मुफ़रिद जुज़ो ज़रबी तरीक़ो अलाए छा सिंधी में चवंदा आहिनि हिन टाइप जो कुझु हूंदो आहे मुफ़रिद जुज़ो ज़रबी तरीक़ो कुझु इन टाइप जो इंग्लिश माना इंग्लिश में पाण चवंदासीं बाय प्राइम नंबर फैक्टराइज़ेशन ठीकु आहे अच्छा हाणे ॾिसो इन जो मतिलबु आहे असांखे खोड़ो हमेशह ॿिनि जो हणणो हूंदो आहे हे त सिंपल आहे कि ॿिनि जो खोड़ो 4 दफ़ा ॿिनि जो खोड़ो 2 दफ़ा ॿिनि जो खोड़ो 1 दफ़ो हाणे असां ॾिसो हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल वठूं था मिसाल वटि असांखे चयल आहे 540 जो जुज़ा लहो बाय प्राइम फैक्टराइज़ेशन नंबर ठीकु आहे हाणे असां छा कंदासीं सभिनि खां पहिरियों असां आख़िरी हाणे हिन खे न ॾिसणो आहे 5 त 21 आहे असां आख़िरी अंग ॾिसंदा आहियूं ॾिसो ॿधी अंग आहे न हाणे ॿधी जी कीअं ख़बर पई 0 आहे ॿधी उहो हूंदो आहे जंहिं ते ॿिनि जो खोड़ो वञे या मां तव्हांखे ॿी सवली सिंधी में ॿुधायां त जंहिंजे बि आख़िर में 0 2 4 6 या 8 हुजे त उहो छा हूंदा आहिनि ॿधी अंग हूंदा आहिनि ॾिसो हिन में 0 आख़िर में आयल आहे त इहो ॿधी अंग आहे हाणे नंढड़ी मामूली शइ ॿुधाइण जी ज़रूरत न हुई पर तव्हांखे मां एहतियातन एक्सप्लेन कयां थो अच्छा हाणे ॾिसो ॿधी अंग आहे त असां छा कंदासीं ॿिनि जो खोड़ो हणंदासीं ठीकु आहे हाणे ॿिनि जो खोड़ो पहिरियों 5 ते हणणो आहे 1 ॾूं 2 4 असांखे ॿीहारणो 5 3 6 त वधी थो वञे इन करे असां चवंदासीं 2 4 ठीकु आहे हाणे छा कंदासीं असांखे ॿीहारणो 5 असां ॿीहारियोसीं 4 त हिकु बची पियो उहो हिकु जेको आहे सो उन साथी ॾे अची वेंदो भरिसां वारे ॾे अची वेंदो हिकु अची वेंदो उहो हिते हाणे हिते घणा थी वेंदा 14 थी वेंदा हाणे 14 ते ॿिनि जो खोड़ो पढ़ंदासीं घणा दफ़ा वेंदो 7 ॾूं 14 उनखां पोइ 0 जो नंबर आहे ॾिसो नंबर वॾो आहे न असां 1 बाय 1 हणूं था हिकिड़े नंबर ते वरी ॿिए ते वरी 3 ते हाणे इन खां पोइ वरी कंहिंजो नंबर आहे 0 जो हाणे 0 ते न वेंदो असां ॾंड जी ॿुड़ी ॾींदासीं त हे असांजो थी वियो 270 दफ़ा ॾिसो अगेन ॿधी अंग आहे अञा ॿिनि जो खोड़ो हलंदा लॻंदो ॿिनि जो खोड़ो ॿिनि ते 1 दफ़ो 7 ते पढ़ंदासीं 1 ॾूं 2 4 3 ॾूं 6 हाणे 6 न आहे लिखणो 6 त असल में हिन मां 7 मां कट थींदो अंग खोड़ो घणा दफ़ा वियो आहे 3 दफ़ा 1 ॾूं 2 4 3 ॾूं 6 3 दफ़ा खोड़ो वियो आहे हिते असां 3 लिखंदासीं असांखे ॿीहारणो 7 असां 6 ॿीहारियो त हिकु बची पियो हिकु अची वियो हेॾे हिते घणा थी वेंदा 10 हाणे 10 ते वरी घणा दफ़ा वेंदो 5 दफ़ा वेंदो ठीकु आहे हाणे वरी छा थींदो ॾिसो हाणे असां ॾिसंदासीं आख़िर में 5 आहे हिन मतिलबु आहे 21 अंग आहे त हाणे तव्हांखे छा करिणो आहे इन ते 5 जो खोड़ो बि वञे थो पर ॿिनि खां पोइ नंबर आहे 3 जो अॻु में 3 खे वारो ॾींदो जे 3 जो खोड़ो वञे थो त वेल एंड गुड नथो वञे त पोइ 5 जो हणंदो ॾिसो हाणे 3 जो खोड़ो पढ़ंदासीं 12 13 ते 1 ॾूं 2 4 3 6 4 ॾूं सॉरी 3 जो खोड़ो पढ़णो आहे 1 ट्रिक 2 ट्रिक 6 ट्रिक 9 4 ट्रिक 12 ठीकु आहे घणा दफ़ा वियो 13 ते खोड़ो 4 दफ़ा 4 ट्रिक 12 असांखे ॿीहारणो 13 असां 12 ॿीहारियोसीं हिकु बची पवंदो न उहो हेॾे खणी ईंदासीं त थी वेंदो 15 हाणे वरी 3 जो खोड़ो 15 ते घणा दफ़ा वेंदो 5 दफ़ा हाणे अगेन जेसि ताईं 3 जो खोड़ो हलंदो रहंदो ईअं न थींदो ॾिसो 5 जो हिते हणी वेंदो न वरी तव्हांखे बाद में 3 जो हणणो पवंदो यानी 3 जो खोड़ो मां अक्सर स्टूडेंट्स खे मिसाल ॾींदो आहियां कमंद वारी जेको आहे सो ॾिठी अथव न जूसर मशीन जेका हूंदी आहे हुन में छा कंदा आहिनि कमंद हिकु दफ़ो विझंदा आहिनि वरी कढी करे वरी डबल करे वरी हुन में ॿियों दफ़ो वरी अञा ट्रिपल करे वरी 3 दफ़ो सो ईअं सम्झो हे कमंद आहे तव्हांखे हिन मां रस कढंदा रहंदो जेसि ताईं मुकमल तौर ते हुन मां रस ख़तमु न थी वञे तेसि ताईं साॻियो कमंद हलाईंदा रहंदो ठीकु आहे एग्ज़ाम्पल सां थोरी ॻाल्हि जल्दी सम्झ में ईंदी आहे अच्छा ॾिसो हाणे 3 जो खोड़ो माना हिन कमंद में अञा रस आहे अच्छा हाणे पहिरियों चैन ते खोड़ो पढ़ंदासीं ठीकु आहे हाणे 3 जो खोड़ो चैन ते पढ़ंदासीं 1 ट्रिक आई ट्रिक हिकु बची पियो उहो हिकु हेॾे साथी ॾे अची वेंदुसि थी वेंदो 15 हाणे हिन ते 15 ते घणा दफ़ा वेंदो 5 दफ़ा 5 ट्रिक 15 ठीकु आहे हाणे ॾिसंदासीं चेक कंदासीं त छा हेॾे हिकु 3 वारो असां कमंद खयोंसीं हिन में अञा रस आहे या ख़तमु थी वई आहे नओं खणो असां चेक कंदासीं त हिन में रस अञा आहे छो जो 3 जो खोड़ो अञा वञे थो 15 ते 1 ट्रिक ट्रिक 2 ट्रिक 6 3 ट्रिक 9 4 ट्रिक 12 5 ट्रिक 15 5 दफ़ा खोड़ो वियो हाणे ॾिसो हिन कमंद मां 3 वारे मां रस ख़तमु थी वई हाणे इहो फर्दर न हलंदो हाणे नओं कमंद खणी ईंदासीं जेको आहे सो इन जो खोड़ो हिकु दफ़ो वेंदो तव्हां बि दिलि में चवंदा हूंदो सर अलाए जेको आहे सो इहो हलाईंदो अॻे जूसर मशीन वग़ैरह हलाईंदो या को फ्रूट ब्रूट विकिणंदो अलाए छा ठीकु आहे हाणे 5 जो खोड़ो असां हिन ते पढ़ियोसीं घणा दफ़ा वियो हिकु दफ़ो हाणे जेके ॿाहिरों वारा आहिनि इहे असांजा जुज़ा आहिनि असां हिननि खे हाणे मल्टीप्लिकेशन में लिखंदासीं कीअं 2 × 2 × 3 × 3 × 3 × 5
ठीकु आहे। हाणे हे हिन जा जुज़ा अची विया, हिनखे तव्हां मल्टीप्लाए करे ॾिसंदो त 540 अचे थो त माना सही आहे, नथो अचे त माना तव्हांजो ग़लति आहे। हाणे इहो लंबो प्रोसेस आहे, करण जी एॾी ज़रूरत न आहे, असां स्मूथली हलियाऊं सही हूंदो। हाणे हिते तव्हांखे हिकिड़ो मां नओं पॉइंट सेखारियां थो जंहिंखे चइबो आहे साइंटिफिक राइटिंग। हाणे साइंटिफिक राइटिंग छा हूंदी आहे, मिसाल वठूं था पिया, तव्हां 1024 जा जुज़ा हलंदो न, उहो ॿ ईअं 10 दफ़ा ईंदो। हाणे बजाए हिन जो असां ॿ 10 दफ़ा लिखूं, हेॾो लंबी जॻह अची वेंदी न, असां हिनखे साइंटिफिक वे में शॉर्ट करे लिखंदा आहियूं। हाणे हुनजो तरीक़ो छा आहे, ॾिसो हे 2 घणा दफ़ा आयल आहे, 2 दफ़ा आहे, त असां 2 हिकु दफ़ो लिखी मथां पावर हिन जो 2 ॾेई छॾंदासीं, ठीकु आहे। हाणे वरी ॾिसो मल्टीप्लाए ज़रब ॾिनीसीं, माना हिनखे असां शॉर्ट करे हीअं लिखियोसीं। हाणे 3 ॾिसो घणा दफ़ा आहे, 1 2 3 दफ़ा आहे, त हिनखे असां छा लिखंदासीं, 3 हिकु दफ़ो लिखी मथां घणा दफ़ा आहे, 3 दफ़ा आहे न, त पावर 3 ॾेई छॾंदासीं। वरी मल्टीप्लाए, हाणे हुनखां पोइ 5 लिखंदासीं, 5 घणा दफ़ा आहे, 1 दफ़ो आहे, त मथां 1 लिखंदासीं, पर 1 लिखण जी ज़रूरत न हूंदी आहे। ॾिसो असां हिनखे शॉर्ट तरीक़े सां लिखियोसीं। इहो पेपरनि में ईंदो अथव, हीअं वॾो कुझु लिखियलु हूंदो, तव्हांखे चवंदा हिनखे साइंटिफिक वे में लिखो या शॉर्ट में लिखो। सिंधी में हिनखे चइबो आहे सगनुमा। छा चइबो आहे, सगनुमा। इंग्लिश में चइबो आहे पावर, चवंदा पावर स्टाइल में हिनखे लिखी ॾेखारियो। हिकु हंधि ॿियो एग्ज़ाम्पल ॾियांव थो, पोइ तव्हांखे बिल्कुलु क्लियर थी वेंदो, ऐं पेपरनि में इहे पुछंदा अथव। ॾिसो कीअं अची सघे थो पेपरनि में। मिसाल तव्हांखे चवंदा 2 × 2 × 2 × 2 × 2 × 3 × 3 × 5 × 5 × 5। हाणे ॾिसो हे केॾो वॾो दर्जो लिखियलु आहे। हाणे असां हिनखे शॉर्ट करे लिखंदासीं, कीअं, 2 काउंट कंदासीं घणा दफ़ा आहे, पहिरियों 2 लिखी वेंदासीं, ठीकु आहे। हाणे काउंट कंदासीं घणा दफ़ा आहे, 1 2 3 4 दफ़ा आहे, मथां पावर 4, ठीकु आहे। हाणे 3 ॻणींदासीं, 1 2 3 घणा दफ़ा आहे, 2 दफ़ा, यानी 3 लिखी मथां पावर 2 ॾींदासीं। वरी मल्टीप्लाए, हाणे ॾिसो 5 पहिरियों लिखी वेंदासीं, हाणे ॻणींदासीं घणा दफ़ा आहे, 1 2 3 दफ़ा आहे, त इन मथां पावर 3, हे असांजो छा थी वियो, आंसर थी वियो, ठीकु आहे। हाणे इन में असां यानी कि डबल शयूं सिखी आहे। इनफैक्ट ॾिसजे त अॼु वारे पाण लेक्चर में 3 शयूं सिखी आहियूं। हिकिड़ो त असां फैक्टराइज जेको आहे प्राइम नंबर ऐं कंपोज़िट नंबर छा हूंदो आहे, यानी कि मुफ़रद अदद छा हूंदा आहिनि ऐं मुरकिब अदद छा हूंदा आहिनि। इन मां बेशुमार क्वेश्चन ईंदा अथव। जीअं तव्हांखे चवंदा त ॿधी कहिड़ो वाहिद अदद आहे जेको मुफ़रद आहे। मुफ़रद अदद तव्हां ॾिसंदो न, हुन में 2 ॿधी जेको आहे वाहिद अदद आहे, ॿियो कोई बि ॿधी अंग न हूंदो आहे हिन में। हाणे हिन मतिलबु इहो न आहे त 21 अंग सभु जेके आहिनि सो मुफ़रद हूंदा आहिनि, न। जीअं 9 ॾिसो 21 आहे, पर मुफ़रद त न आहे न, मुरकिब आहे, छो जो हिन ते 3 जो खोड़ वञे थो। 15 बि ॾिसो 21 आहे, पर 15 छा आहे, मुफ़रद न आहे, मुरकिब आहे। छो, इन ते 3 जो खोड़ो बि वेंदो आहे, इन ते 5 जो खोड़ो बि वेंदो आहे, इन ते 15 जो खोड़ो बि वेंदो आहे, 3 खोड़ा वञनि था। त इन मतिलबु इहो न आहे त जेको बि 21 अंग हुजे हुनखे असां चऊं मुफ़रद आहे, न, ईअं न हूंदो आहे, ठीकु आहे। पर ॿधी अंग कन्फर्म आहे त उहो छा हूंदो, मुफ़रद न हूंदो, मुरकिब हूंदो, सवाइ 2 जे। हे वाहिद ॿधी अदद आहे जेको मुफ़रद आहे। हाणे इहो पेपरनि में पुछंदा अथव, ठीकु थी वियो। सो असां हिकु त मुफ़रद ऐं मुरकिब जो कॉन्सेप्ट सम्झियोसीं, उनखां पोइ जुज़ा लहण जो तरीक़ो सिखियोसीं, उनखां पोइ हे साइंटिफिक वे यानी पावर स्टाइल में लिखण जो तरीक़ो बि सिखियोसीं सगनुमा। हाणे तव्हांखे मां कुझु क्वेश्चन ॾियां थो, जेके कुझु जेको आहे सो फैक्टराइज़ेशन जा हूंदा, उनजी फैक्टराइज़ेशन कराए जेको आहे मोकिलींदव, ऐं कुझु हिन टाइप जा साइंटिफिक वे लिखण वारा बि तव्हां जेको आहे सो लिखी ॾेखारींदो। हिन जो हिकिड़ो अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾियां, पोइ पाण अॻिते हलूं था। मिसाल वठूं था 4 × 4, ठीकु आहे, × 7 × 7 × 7 × 9 × 9 × 9 × 9, ठीकु आहे। हाणे हिन खे जेकॾहिं असां साइंटिफिक वे में लिखूं त असां 4 लिखी वेंदासीं। ॾिसो ॿियो कहिड़ो अंगु आहे, 7, ॿियो कहिड़ो अंगु आहे, 9, विच में हमेशह ज़रब ॾिबी आहे। हाणे ॻणींदासीं, 4 घणा दफ़ा आहे, 2 दफ़ा, मथां पावर ॾेई छॾंदासीं 2। 7 घणा दफ़ा आहे, 3 दफ़ा आहे, मथां पावर 3। 9 घणा दफ़ा आहे, 1 2 3 4 दफ़ा आहे, मथां पावर 4 ॾींदासीं, असांजो आंसर आहे, ठीकु आहे। आई होप तव्हांखे इहे शयूं सम्झ में अची वेंदियूं। हाणे कुझु प्रैक्टिस कयो। मैथ जेका आहे, मैथ इज़ ऑल अबाउट प्रैक्टिस। जेतिरी प्रैक्टिस कंदो ओतिरी तव्हांखे हिन ते ग्रिप ईंदी वेंदी। थैंक यू सो मच।